ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जे 10 अध्याय में ॾिठो हो त देवताऊं नारायण जी जी तजवीज़ मञी दोहीच रखेश्वर वटि अची उन्हनि जी हड्डियुनि जो दान घुरनि था, लेकिन हू हड्डियूं ॾियण खां मना करे छॾीनि था। तॾहिं दोहीच रखेश्वर खे इंद्र ज्ञान ॾियनि था, तॾहिं हू ज्ञान जे प्रताप सां पंहिंजूं हड्डियूं ॾियणु स्वीकार कनि था। ऐं पोइ दोहीच रखेश्वर जोग अभ्यास जे बल सां पंहिंजो तन त्याग कनि था ऐं उन्हनि जे चवण मुताबिक़ देवराज इंद्र उन्हनि जे शरीर खे हिकिड़ी गांव खां चटाराइनि था, जंहिं सबबु उन जे शरीर जो सॼो मांस गांइ जे चटण करे ख़तमु थी वियो। ऐं पोइ जेके हड्डियूं बचियूं उहे विश्वकर्मा खे ॾेई देवराज इंद्र उन्हनि मां हड्डियुनि जो हथियार तयारु करायो, जेको वज्र नाले सां सुञातो वञे थो। पोइ उहो वज्र हथ में खणी देवराज इंद्र मतिलबु त देवताउनि ऐं दैतनि जी युद्ध थिए थी, जंहिंमें जॾहिं देवताउनि जो पलड़ो भारी थिए थो तॾहिं दैत भॼणु लॻनि था। तॾहिं बर्तरासुर दैतनि खे सम्झाए चवणु लॻो त मरणो त हूअं बि हिकिड़े ॾींहुं आहे, तंहिं करे घर में वेठे माइनि वांगुरु मरण खां बहितर आहे त योद्धा युद्ध करे युद्ध जे मैदान में वीर गतिअ खे प्राप्त कनि। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 11हों अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे इंद्र ऐं बर्तरासुर जी लड़ाई। श्री सुखदेव जी स्वामी चयो त ए राजा, जॾहिं बर्तरासुर जे सम्झाइण सां बि को दैत कोन मोटियो ऐं सभई भॼी विया, तॾहिं बर्तरासुर ॾाढे गुस्से सां ललकारे चवणु लॻो त ए इंद्र, भॼंदड़नि खे मारणु बहादुरी न आहे। अॻे मूं सभिनी देवताउनि खे जीते भॼायो हो, हाणे छा थियो जो मुंहिंजा संगती भॼी विया। तव्हीं सभई बीहो त मां अकेलो ई थो तव्हां सां लड़ां। इहा ललकार ॿुधी सभई देवताऊं डप खां ज़मीन ते किरी पिया, जिन खे बर्तरासुर लतनि सां चुॿारे अहिड़ो मारियो जो उन्हनि जो बुरो हाल थी वियो। इंद्र ही हाल देवताउनि जो ॾिसी पंहिंजी गदा हिन ते हलाई, तॾहिं बर्तरासुर इहा गदा खसे ऐरावत हाथीअ जे सर ते अहिड़ी त ज़ोर सां हईं जो हाथी 60 कदम पुठिते हटी वियो। प्यारा भक्तों, ऐरावत हाथी इंद्र जी सवारी आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। पोइ इंद्र देवता ऐरावत खे अमृत लॻाए उन जो ज़ख़्म छुटायो। पोइ जॾहिं इंद्र वरी पाण संभरी बर्तरासुर जे साम्हूं आयो, तॾहिं बर्तरासुर चयसि त तमामु चङो थियो जो तूं मुंहिंजे भाउ गुरु ऐं ब्रह्मण जे मारण वारो हत्यारो मुंहिंजे साम्हूं आयो आहीं। मां अॼु सभिनी जी अयूज़ तोखे देवताउनि समेत पंहिंजे त्रिशूल सां मारे भूतनाथ जे नाले जो यज्ञ कंदसि। सो हाणे तूं मूं खां जीअरो बची मोटी नथो सघीं, ऐं जेकॾहिं तोखे पंहिंजी राणी ऐं राज प्यारा हुजनि त मुंहिंजे साम्हूं थियण खां भॼी वञ। मां पंहिंजे भाउ जो बदिलो तोखां वठी दुनिया में जस जो भागी थींदसि, लेकिन जेकॾहिं मां तुंहिंजे हथां मारिजी बि वयसि त तुर्त ई परमेश्वर जे चरणनि में पहुची हिते जे राज खां बि वधीक उते जो सुख ॾिसंदसि, छो त मां श्याम सुंदर जे चरणनि जी सिक रखां थो। तंहिं करे मां इंद्रासन वठण ऐं राज करण खां मरी वञण में ॾाढी ख़ुशी सम्झंदसि। जेके माण्हू पाण खे बलवान ऐं ज्ञानी ॼाणनि था, तिन खे मूर्ख सम्झणु घुरिजे। सभु ॻाल्हि जो परमेश्वर मालिक आहे। ईअं चई
वृत्रासुर ईश्वर जे चरणनि जो ध्यानु करण लॻो, लेकिन इंद्र पंहिंजी गदा छिकजण ते ॾाढो शर्मिंदो थियो। सभई चयो जय श्री कृष्ण। अध्याय 11 संपूर्ण थियो। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 12 अध्याय, जंहिंजो नालो आहे वृत्रासुर जो मौत। श्री सुखदेव जी चयो त ए राजा परीक्षित, एतिरो चई वृत्रासुर क्रोध विचां पंहिंजो त्रिशूल इंद्र ते हलायो, लेकिन इंद्र उन जो वार बचाए वज्र नाले हथियार सां, जेको दोहीच रखेश्वर जी हॾियुनि मां ठहियो हो, उहो वज्र अहिड़ो त हयाईं जो वृत्रासुर जी साॼी बांह वढिजी किरी पई। तॾहिं वृत्रासुर खाॿे हथ सां परख नाले हथियार हणी उहो वज्र नाले हथियार इंद्र जे हथ मां केराए विधो। जॾहिं इंद्र डप खां पंहिंजो हथियार ज़मीन तां खणी की न सघियो ऐं बीह रहियो, तॾहिं वृत्रासुर चयसि त ए इंद्र, डिॼ न, मूं सां तमामु वॾनि पहलवाननि वांगुरु लड़ाई कर। जे मूं तोखे मारे विधो त इंद्रपुरीअ जो राज कंदसि, लेकिन जे मां तुंहिंजे हथां मारिजी वयसि त बि वैकुंठ में वञी सुख पाईंदसि। तंहिं करे मां मरण खां न डिॼी ॿिन्ही ॻाल्हियुनि में ख़ुशि आहियां। मारण ऐं मरण मुंहिंजी ऐं तुंहिंजे वस न आहे। हानि ऐं लाभ परमेश्वर जे हुकुम सां मिलंदा आहिनि। सो तूं ख़ुशीअ सां वज्र खणी मूंखे मार, जीअं तुर्त ई परमेश्वर जे चरणनि में पहुची वञा। इहा ॻाल्हि ॿुधी देवराज इंद्र ॾाढी ख़ुशीअ सां चयो त ए वृत्रासुर, तुंहिंजी ॿुधी धन्य आहे। ईअं चई इंद्र उन वज्र सां वृत्रासुर जी खाॿी बांह बि वढे छॾी। तॾहिं वृत्रासुर डोरी इंद्र खे हाथीअ समेत पंहिंजे पेट में गड़काए वियो, लेकिन नारायण कूच जे प्रताप करे इंद्र न मोहो ऐं वज्र सां उन खे चीरे हाथी समेत बा सलामत ॿाहिरि निकिरी आयो। जॾहिं वरी इंद्र उन वज्र सां 100 वरियनि में सुसी वॾे वृत्रासुर खे मारियो, तॾहिं उन जे बदन मां हिकिड़ो तेज निकिरी वैकुंठ में हलियो वियो। सभई देवताऊं वृत्रासुर जे मारिजी वञण ते ख़ुशि थिया, मगर इंद्र ख़ुशि न थियो। सभई चयो जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 12 अध्याय संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।